तहरीक लबैक ते लॻल पाबंदी ख़तम थियण खां पोइ वज़ीराबाद में वेठल TLP जे 11 ॾींहं खां पोइ धरणो ख़तम करे छॾियो। मुज़ाहिरीन धरणो ख़तम करे वापसि लाहौर मस्जिद रहमतुल आलमीन वेंदा। धरणे इंतिज़ामिया जे मुताबिक़ फ़िलहाल माण्हू घरनि ॾांहुं न वञी रहिया आहिनि। क़ौमी सलामतीअ जे पार्लियामानी कमेटीअ जो इजलास ख़तम। आर्मी चीफ ऐं DGISI समेत अस्करी अमलदारनि जी शिरकत। अफ़गानिस्तान ऐं मुल्की सूरत हाल ते ब्रीफिंग। लीडर शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी, चारई वज़ीर आला, वफ़ाक़ी वज़ीर ऐं पार्लियामानी लीडर बि इजलास में शरीक थिया। पार्लियामेंट खे ॿुधायो वञे त TLP सां कहिड़ा मुज़ाकरात थिया, कहिड़ो मुआइदो थियो। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जो मुतालिबो। हुन चयो त हुकूमत हर शइ खुफ़िया रखी आहे। TLP तां पाबंदी हटाइण ते नून लीग जो मौक़िफ़ छा आहे, उहो मुशावरत बैदि ॿुधायो वेंदो। सियासत में आख़िरी लफ़्ज़ को बि नाहे हूंदो। फ़ैसिला बदिलजंदा रहंदा आहिनि, ठहंदा बि आहिनि। पीपल्स पार्टीअ जे खुर्शीद शाह जी सखर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। हुन चयो त पार्लियामेंट जे अंदरि पीपल्स पार्टी ऐं PDM जो मौक़िफ़ हिकु ई आहे। उहो बि चयो त PDM अॼु बि पीपल्स पार्टीअ जे मौक़िफ़ जी पैरवी करे रही आहे। असगरिया इल्म व अमल तहरीक पाकिस्तान जो चेयरमैन इंजीनियर सैयद हुसैन शाह मौसूए पहुतो। असगरिया नौजवाननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी कन्वेंशन जे सिंध में जारी दावत मुहिम जे सिलसिले में तक़रीब खे ख़िताब कंदे संदसि चवणु हुयो त असगरिया इल्म व अमल तहरीक पाकिस्तान जो 6हों ऐं असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन जो 51हों सालियानो कन्वेंशन जेको 18/19/2021 ते भिटशाह में मुनक़िद थी रहियो आहे। हुते कारकुननि जी तालीम ऐं तरबियत जे हवाले सां मुख़्तलिफ़ सेशन रखिया विया आहिनि। उन सां गॾोगॾु कन्वेंशन जी अहम निशस्त मरकज़ी सदर जो इंतिख़ाब हूंदो आहे, जंहिंमें ॿिन्ही तंज़ीमुनि जे मरकज़ी सदरनि जो इंतिख़ाब पिणु कयो वेंदो। कन्वेंशन जे आख़िरी ॾींहं ते इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जे नाले ते मनसूब जलसे आम मुनक़िद कयो वेंदो। जाम साहब में बेनज़ीर भुट्टो शहीद। ह्यूमन रिसोर्स रिसर्च डेवलपमेंट बोर्ड गवर्नमेंट ऑफ सिंध पारां थींदड़ ट्रेनिंग जी पुॼाणी थी, जिते नौजवाननि खे वैक्सीनेटर सर्टिफिकेट ऐं रोज़गार लाइ सिख्या ॾिनी वई। बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिसर्च डेवलपमेंट बोर्ड तरबियती डायरेक्टर डॉक्टर मजीद हकीम धामरा, डॉक्टर फारूक मेमण, डॉक्टर गुलाम नबी दाहिरी ऐं 2 महीननि जे तरबियती प्रोग्राम में सिख्या वठंदड़ नौजवाननि खे सर्टिफिकेट ऐं रोज़गार लाइ कर्स ॾिना विया। तरबियती प्रोग्राम में सिख्या वठंदड़ नौजवाननि मोहम्मद अमीन दाहिरी, इरफान शर, एहसान अली, नौशाद अली, गुलाम शबीर शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन प्रोग्राम मां असां ॾाढो फ़ाइदो हासिल कयो आहे। मोरो भरिसां डेपारजा शहर जे उतरा टावर लॻ पुलिस चौकी भरिसां अखियुनि खां नाबीन गुलाम हुसैन उतेरो जे घर में गुज़िरियल राति 3 जवाबदारनि हथियार बंदनि असलहे जे ज़ोर ते घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए 2.5 लख रोक रक़म सोना ज़ेवर समेत घर जो क़ीमती सामान फुर करे दीदा दिलेरीअ सां फरार थी विया। शहरिन फौजी कुतनि ऐं पहिरियुनि जी मदद सां पेरा खणी मीर डहर जे उताक ते हया। बास ॾोहारी हुजण सबबि पुलिस चौकी इंचार्ज अली नवाज़ चांडियो जवाबदारनि खे गिरफ़्तारीअ खां नाहिरी वारींदे मुतासिर भाॻियनि खे चयो त जवाबदार गिरफ़्तार करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। अवां SSP नुशर फिरोज़ सां राब्तो कयो। जॾहिं त इतला बैदि नवां जतोई थाणे जो SHO न पहुतो। अहिड़े अमल ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि शहरीन मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि डॉक्टर इशफाक उतेरो, मंसूर अली उतेरो, उस्ताद असलम जावेद, मोहम्मद अली उतेरो समेत शहरिन डेपारजा में मेन रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई। तालके थाणे जी हद ॻोठ मियां शोरा में चोरियुनि ऐं फौरन जे वधंदड़ वाक़िअनि ख़िलाफ़ पीर नासिरुद्दीन पीर मज़हर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अॼु 8 ॾींहं बि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कई वई। नवाब शाह जे माज़ूरनि पारां माज़ूर कोटा ते नौकरियूं न मिलण वारे अमल ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अब्दुल करीम चांडियो, मदद अली बिरोई, नूर अली बिरोई, दिलमुराद मरी, नवीद राजपूत, अनवर बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में
अठे ॾींहुं बि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागिर्द अॻवान ज़ाकिर सैदवाई खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जे बाज़ियाबीअ लाइ जेसकाम अॻवान सरफराज़ मेमून अली रज़ा ख़ासि अली राजा सैदो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में 85 ॾींहं बि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते उन्हनि चयो त क़ौमी कारकुननि खे हक़ ऐं सच जी ॻाल्हि करण ऐं सिंध जे वसीलनि जी मालिकी करण जे ॾोह में खंबे गुम कयो वञे थो। सिंध हुकूमत पारां कमंद जो अघु 250 रुपया मुक़ररु करण हाई हबीब शुगर मिल पारां आबादगारनि खे बक़ायाऊं अदा न करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध गुरूर्स ऑर्गेनाइज़ेशन पारां रदा मोहम्मद जांडियो इसाक जांडियो अली शेर उनड़ करमुल्ला उनड़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कई वई। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न चेयरमैन डिवीज़न कमेटी सैयद मोहसन अली शाह जी सदारत हेठि आपाशी खाते जे ज़मीन मिल्कियतनि ऐं वाहन तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ जे मरहले में जारी ऑपरेशन जो जाइज़ो वठण जे सिलसिले में हिकु इजलास अॼु कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में थी गुज़रियो। इजलास में चीफ इंजीनियर सकर बेराज सैयद सरदार अली शाह डिप्टी कमिश्नर सां गॾु डॉक्टर इमरानुल हसन डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ मोहम्मद ताशकीन आलम एक्सीएन नुसरत जमड़ाव रोड़ी डिवीज़न डायरेक्टर नारा कैनाल समेत टिनी ज़िलनि जे आपाशी ऐं पुलिस खाते जे अमलदारनि शिरकत कई।